साईं दोस्तन फरमाइश किया ड्रवाई जो कलाम अर्जा केड़े केड़ी गाल ते तबार कजे केड़न दे न कजे सबई बैठाओ जात द्वारा इतराज न कजे को मसलो ना है हिकु गदार यार ते तिवार न कजे ओ हिकु गदार यार ते तिवार न कजे टुटल महार ते भगल डार ते तिवार न कजे ओ लीला में जोड़े ते पुलिस जे थोरे ते दिल जे दौरे ते तिवार न कजे उस्ताद अनजान ते टोटली वाण ते उस्ताद अनजानते ऐं भुते वाणते इतवार न कजे बेडोले जी खाण ते दरियाह जे पाण ते औरत डाण ते इतवार न कजे मुला जे होल ते बिजली जे पोल ते सोनारे जी तोल ते इतवार न कजे अनजान जी ओसारियते नसीराबाद जी लारियते ऐं भगल तगारियते इतवार न कजे इते खोड़ राजा बैठा हुंदा उहे राजा बान परे दी भित किरई दी उहा गाल तो करे ऐं तहां जी क़ौम जो बचे तो नालो कयो ॿिया बि खोड़ दोस्त कसम जी बात ते भंग जे प्याले ते ओ भंग जे प्याले ते अंदर जे काले ते अदाब पठान लाले ते दीवार न कजे ता शहर जा माण्हू जेके लाला पठान कंदा न बराड़ी को असांखे ख़बर आहे कसमी जी बात ते ऊंदा ही रात ते मुहाजर जी ज़ात ते दीवार न कजे मेडिकल स्टोर ते मानू गिला खोर ते वेढ़ा के ढोर ते दीवार न कजे मायो पंजो नालो हरू भरो है तारे नाले बेन के भी चवां दो कसमी जी बात ते इन स्टोर वाले जे नाले वरी कसमी जी बात ते ऊंदा ही रात ते मेडिकल स्टोर ते मानू गिला खोर ते हिंदे भी ने चंदो डॉक्टर साहब वधी वियो बाबा रेट वधी वियो छा कयो रुगो रेट हण जी देर मेडिकल स्टोर ते मानू गिला खोर ते वेढ़ा के ढोर ते इतवार न कजे ओ लुकमान चवेला ते पंजे साहत अदाब बरोचन जे ठाहत बेतवार न कजे मुखे घणो नसार जा बीमार थी न पई नसार जा बीमार थी न पई गमगीन थी न खार जा बीमार थी न पई मूंखे घणो नसार जा बीमार थी न पई मूंखे घणो नसार जा बीमार थी न पई नसार जा बीमार थी न पई मूंखे घणो नसार जा बीमार थी न पई गमगीन थी न खार जा बीमार थी न पई मूंखे घणो नसार जा बीमार थी न पई मूंखे घणो नसार जा बीमार थी न पई मेहरबानी हाजी इशफाक साहब मुस्तफा नारी साहब मेहरबानी साईं अकबर दारी रोड आसिफ अली मेहरबानी साईं राजू साहब मिलो यार जो कल शाम के हथा
त थोर